अस्सलाम वालेकुम नाज़रीन। प्रोग्राम सिधी ॻाल्हि में मां आहियां तव्हांजी मेज़बान रुख़सार पहर ऐं मूंसां गॾु मौजूदु आहिनि सीनियर तज्ज़िया निगार गुलाम नबी मोरई साहब। नाज़रीन, प्रोग्राम सिधी ॻाल्हि हर अंगारी अरबा जी शाम 7 वॻे लाइव नशर थींदो आहे, जेको साॻी राति 12 वॻे ॿिए ॾींहुं मंझंदि जो 2 वॻे हमारे रिपीट में प्रोग्राम ॾिसी सघंदा आहियो। प्रोग्राम जी शुरूआति कंदासीं। सर, आज़ाद कश्मीर में बागी मेंबरनि जी मदद सां पीपल्स पार्टी हुकूमत ठाहे वरिती आहे। चौधरी अनवारुल हक ख़िलाफ़ बेतमादी रिथ कामयाब थियण ते फैसल मुमताज़ राठौड़ नओं वज़ीर आज़म चूंडिजी वियो आहे। मां छो त इस्लामाबाद में बि रहियो आहियां ऐं मां हिननि शयुनि खे ॾिसंदो रहियो आहियां त हिन में असांजो मुंहिंजो दोस्त बि आहे घाटो बैरिस्टर सुल्तान महमूद। उन खां मूं हिकिड़े ॾींहुं पुछियो हुते ऐं चवंदो आहे ॾोकड़ जी रांदि आहे हिते, माण्हुनि खे पैसा मिलनि था ऐं माण्हू पैसनि ते वोट ॾियनि था, छो हिते जेको पैसा ख़र्चु कंदो उनखे मिलंदा। ख़ैर, हीअ ज़रूरी बि न आहे, हुनजो पॉइंट ऑफ व्यू इहो। सो ॻाल्हि इहा आहे त जेसि ताईं असांजे हिन पूरी पाकिस्तान जे जमूरियत जेका बि जमूरियत नाले वारी आहे उन मां इहे पैसे वारो एलिमेंट ख़तमु न थींदो ऐं असां मेरिट ते इलेक्शन्स पंहिंजे खे शिफ़ाफ़ न कंदासीं, तेसि ताईं ॻाल्हियूं बि थींदियूं बि। जेको आयो जंहिंखे मौक़ो मिलंदो पावर में ईंदो, हिन जे लाइ का ख़ासि ॻाल्हि कान्हे का। ठीकु सर, बिलावल भुट्टो चयो आहे त अॻु बि हिकु न ॿ भेरा आज़ाद कश्मीर ऐं पीपी जो मैंडेट चोरी कयो वियो आहे। ख़ैर, हिकिड़ी ॻाल्हि तव्हांखे मां ॿुधायां त हिन में को शक कोन्हे त कश्मीर जे लाइ जेको शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टे आवाज़ु उथारियो उहो कंहिं बि कोन उथारियो आहे। तंहिं करे शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टे जे नाले ते त कुझु वोट आहे ज़रूरु, हिन में त को शक कोन्हे। बाक़ी सुवालु आहे त बिलावल भुट्टो ज़रदारी साहिबु जेके ॻाल्हियूं करे थो उहो पंहिंजो ज़ाहिर आहे त हुनखे मुनासिबु थी लॻनि भली करे। ॻाल्हि आहे त तव्हां जी हुकूमत गवर्नेंस जेसिताईं बहितर नथी थिए ऐं जेसिताईं गवर्नेंस शफ़ाफ़ नथी थिए ऐं गवर्नेंस तव्हांजी माण्हुनि ताईं उन्हनि जा हक़ नथी पहुचाए, तेसि ताईं असां त उतां जी ख़बर कान्हे का त कश्मीर में छा कयो अथनि छा न कयो अथनि। सिंध जे माण्हुनि जी हालति ॾिसूं था त सिंध जे माण्हुनि सां गुज़िरियल 18 सालनि में छा थियो आहे या छा थियो पियो अचे। फ़सुलनि में ॾिसो न, फ़सुलु अहिड़ी शइ आहे जंहिंमें रुॻो ज़मींदार न आहे वाबिस्ता। फ़सुलु अहिड़ी शइ आहे जंहिंमें उहो पुठनि उघाड़ो हारी बि आहे, जंहिं हारीअ जो हिसो आहे हुन में। असां उनखे ॾाढी ग़रीब गुरबत थी वई आहे। हिन गुरबत इन जे करे थी आहे जो असांजे जॾहिं फ़सुलु लहे थो उन में उनजो रेट कोन्हे, वरी फ़सुलु लुणिजी वञे थो वरी रेट वधियो वञे, त माना उहो जेको ग़रीब रखी त सघे कोन थो न, हुन में त उहो पावर ई कोन्हे थो रखी सघे न, एतिरी खीसो इजाज़त ॾिए। पोइ वठी थो वञे मिडलमैन वञे थो कमाए, उहो ग़रीब वीचारो फुरिजी थो वञे। सो तंहिंजे करे बिलावल भुट्टो ज़रदारी साहिब खे ग्रास रूट लेवल ते कॉन्टेक्ट कोन्हे। मूंखे यादि आहे त मूं हिकिड़ी दावत में चयोमांसि त असां तुंहिंजे नाने जे ज़माने जी सियासत ॾिठी त वेह त कॾहिं मिलंदासीं, हिते ॿुधाइण, हाणे हिते ॿुधाइण जी मुंहिंजे हिते में 100 माण्हू वेठा आहिनि त तोखे छा ॿुधाईंदासीं। पर जेकॾहिं थोरो बि इंट्रस्ट वठिया हू ऐं ज़ुल्फ़कार अली भुट्टे जो सही जानशीन हुजां, चयो यार वेरी गुड, मूंसां मिलो त कचहरी कयूं। सो ख़ैर बहरहाल मैडम ॻाल्हि इहा आहे त जेका हिननि सिंध में तरक़ी कई आहे उहा हुते कराई हूंदनि। सिंध में छा पियो थिए सभिनी माण्हुनि खे ख़बर आहे। त जेसि ताईं हीउ नौजवान पंहिंजो रवैया पंहिंजे पॉलिसीज़ में तब्दीली न आणींदा, रिव्यू न कंदा, तेसि ताईं ॾाढो ॾुखियो आहे पीपल्स पार्टी चए त असां मक़बूल आहियूं। या उहा पीपल्स पार्टी आहियूं जेका ज़ुल्फ़कार अली भुट्टे जी या बेनज़ीर भुट्टो जी। सर, बांग्लादेश जी अदालत शेख हसीना वाजिद खे माण्हू मारण जे ॾोह में ॾोह जी मौत जी सज़ा ॿुधाए छॾी आहे ऐं अवामी लीग ते पाबंदी बि लॻाई वई आहे। ॾिसो, मां तव्हांखे ॿुधायां त कुदरत जो कमाल ॾिसो, असां मुजीब रहमान खे 6 नुकाती प्रोग्राम ॾींदे ॾिठो, 6 नुकाती प्रोग्राम जे लाइ विढ़ंदे ॾिठो, 70 जूं इलेक्शनूं खटंदे ॾिठो, बाबाए बुंदू बाबाए बंगला, उहो बाबाए क़ौम, उनजी न्याणी जेका उन वक़्तु परे हुई जो हुनखे बि शहीद कयो वियो। मां शहीद चवंदुसि छो त वॾो कंट्रीब्यूशन हुनजो बांग्लादेश जे आज़ादीअ में, की हुनजो ई हो मेनली वॾो लीडर हो। सो उनजी धीउ पावर में आई, उनजी धीउ अहिड़ा कहिड़ा कम कया, छो त सची ॻाल्हि आहे त ग्राउंड रियलिटी असांखे घणी ख़बर न आहे, जंहिंजे करे माण्हुनि खे नफ़रत थी पई जो माण्हुनि खे कढी उछलाए ॿाहिरि आणिखे। सो तंहिंजे करे उन ते मां रुॻो इहो चवंदुसि त हीउ जेको असांजो सियासतदान आहे उहो उन्हनि सभिनी शयुनि खे ॾिसे त ज़ुल्म फिर ज़ुल्म है, बढ़ता है तो मिट जाता है। इंसानु हिकिड़ी लेवल ताईं बर्दाश्त करे थो, पोइ जॾहिं रिएक्ट करे थो त पोइ हुन में ओवर रिएक्शन बि थियो वञे। सो तंहिंजे करे
बांग्लादेश जो मिसाल पंहिंजे पाकिस्तान जे ऐं सिंध जे सियासतदान जे लाइ तमामु घणो इम्पॉर्टेंट आहे त ॾिसो पर हाणे बांग्लादेश खे हिकिड़ो असांजे मथां एडवांटेज आहे, हू पढ़ियल लिखियल क़ौम आहे, हू टैगोर जी क़ौम आहे। असां शाह लतीफ़ जी क़ौम ज़रूरु आहियूं, पर शाह लतीफ़ खे घणा माण्हू पढ़नि था? तव्हां नौजवान असुल शाह लतीफ़ पढ़ियो ई कोन्हे, तव्हांखे ख़बर ई कान्हे शाह लतीफ़ छा आहे। हू टैगोर जी क़ौम आहे। टैगोर जे ज़माने में बांग्लादेश खे नोबेल इनाम मिलियो। सॼे एशिया में जेकॾहिं नोबेल इनाम मिलियो आहे सब कॉन्टिनेंट इन तर में, त उन्हनि खे मिलियो सॼे सब कॉन्टिनेंट में। तंहिंजे करे तइलीम याफ़्ता क़ौम आहे, उन्हनि जेकॾहिं हिकु नुक्स ॾिठा त उन्हनि रिएक्ट कयो त हसीना वाजिद ॿाहिरि निकिरी वई। सर, बांग्लादेश भारत खां शेख हसीना वाजिद खे उन हवाले करण जो मुतालबो कयो आहे। तव्हांखे लॻे थो त बांग्लादेश भारत कॾहिं बि कोन वापसि कंदो न, छो त हूअ प्रो भारत पॉलिसीज़ हलियूं न, त इन करे उहो घुरणु त हिननि जो हक़ु आहे, छो त सज़ा याफ़्ता आहे त असांखे ॾियो, पर हिंदुस्तान ॾींदो न। हिंदुस्तान हवाले न कंदो हसीना वाजिद खे। उनजो रीज़न इहो आहे त खोड़ अहिड़ा पॉलिटिकल माण्हुनि खे असलम मिलियो आहे या उते रखियो वियो आहे, उन्हनि खे न मोकिलियो वेंदो आहे। पॉलिटिकल असलम जेके तरक़ी याफ़्ता क़ौमूं आहिनि उहे ॾींदियूं छाजे लाइ आहिनि? जिन खे पोयां इहो उन्हनि खे इहो सम्झी वञनि या इहो उन्हनि खे बावर करायो वञे त हिन सां ज़्यादती थी आहे, हिन खे ग़लति सज़ा मिली आहे, त हिन करे पोइ असलम ॾींदा आहिनि। सो मां नथो सम्झां त हिंदुस्तान ईअं पेश कंदो, पर हाणे ॻाल्हि इहा आहे त अवामी लीग जो पंहिंजो बि बैंक वोट बैंक आहे, उहो फ़िलहालु माठो थी वियो आहे। जेकॾहिं हीअ नयूं हुकूमतूं परफॉर्म न कंदियूं त उहो वरी अॻियां अची वेंदो, पोइ वरी हीरोइन थी वेंदी हुते। सो बहरहाल क़ौमुनि जे तारीख़ में इहे ॻाल्हियूं थींदियूं आहिनि। क़ौमुनि जे तारीख़ हीरो नॉन हीरो वरी हीरो, छो त माण्हू जेके आहिनि न उहे परफॉर्मेंस सां तालुक़ु था रखनि, गवर्नमेंट जे परफॉर्मेंस सां तालुक़ु था रखनि। त माण्हुनि खे रिलीफ मिले थो नथो मिले, हुननि जो छा हुननि जे लाइ छा आहे उन गवर्नमेंट वटि। हालांकि बांग्लादेश खे तमामु वॾी तरक़ी ॾियारी हसीना वाजिद ऐं जो तरक़ी याफ़्ता क़ौमुनि में अची ॿियारियो थी ज़रे गॾु, पर बहरहाल कहिड़ी ॻाल्हि हुनजी ख़राबु या कहिड़ी पॉलिसियूं ग़लति हुयूं जंहिंजे करे माण्हुनि कढी ॿाहिरि उछलायो आहे। सही। सर, पार्लियामेंट में मंज़ूर थियण बाद 27वीं आइनी तरमीम जो बिल कानून बणिजी वियो आहे। मुल्क में आइनी अदालत कमु शुरू करे छॾियो आहे। हा, बसि ॾिसो रुॻो आइनी अदालत न आहे हुन में। 27वीं तरमीम में आइनी अदालत जेको बि आहे, ॾिसो ॻाल्हि आहे त सुप्रीम कोर्ट माना मथां ई कोर्ट, हिंदुस्तान में बि आहे, बांग्लादेश में बि आहे, सभिनी जाइ ते सुप्रीम कोर्ट मथां ई आहे। हिननि कॉन्स्टिट्यूशनल कोर्ट ठाही आहे, मूंखे त सूट करे थी बेसिकली, छो त हुन में हर सूबे जा हिकु जज हूंदा। इहा सुठी ॻाल्हि आहे पंहिंजी जाइ ते। इहो साॻियो कानून इहो बि त थी सघे थो त सुप्रीम कोर्ट में हीअं जजनि जो कमु हूंदो, हर सूबे मां एतिरा हूंदा, बराबरि जेतिरा हूंदा, इहो त तमामु ज़बरदस्त थिए हा। ख़ैर हाणे कॉन्स्टिट्यूशनल कोर्ट इहो एॾो वॾो इशू न आहे। इशूज़ जेके माण्हू तनक़ीद था कनि, या मां चवां त जेको ख़ुदि असनावर्ती आहे जेका आहे पंहिंजो सदर ज़रदारी ऐं पंहिंजो आर्मी फील्ड मार्शल जेका इस्तस्ना वरिती आहे, उहा इस्तस्ना जेका आहे उहा बज़ाहिर हिकिड़ो मां सम्झंदुसि त इहो धॿो आहे। ॾिसो न, ॻाल्हि आहे त इन लेवल ते जॾहिं माण्हू पहुचे थो हुनखे इस्तस्ना जी छो ज़रूरत थी पए? हू त इन लेवल ताईं अमर थी वञे न। जेको सदर थिए थो कंहिं मुल्क जो, उहो त माना अमर थी वञे, उन माण्हू ते ग़लति कमु करण जी का ॻाल्हि ई न हुजे, उहो इस्तस्ना त उहो वठंदो आहे न जंहिंखे डपु हुजे। सो इहो माण्हू जेके समझदार माण्हू पढ़ियल लिखियल माण्हू थिए थो, इस्तस्ना वठण जी ज़रूरत कान्हे। ऐं इन शइ अनपॉपुलर कयो आहे ज़रदारी साहिब खे बि, फील्ड मार्शल खे बि, दुनिया में छो दुनिया में इस्तस्ना न आहे। तूं आम माण्हू आहीं, तूं कंहिं माण्हूअ खे लठ थी हणी त तुंहिंजे मथां केस थो दाख़िल थिए। तूं अटे जी ॿोरी चोरी कर त तुंहिंजे मथां केस दाख़िल थी वेंदो, तोखे इस्तस्ना न आहे। पर हो भली माण्हू मारे छॾनि, इस्तस्ना आहे। मुल्क जा पैसा लुटे खणी वञनि, उन्हनि खे इस्तस्ना न आहे। त इहो कानून जेको आहे सो को मुनासिब कानून कोन्हे। इन लेवल ते वञी हुननि खे एतिरो फेयर रहणु खपे जो इन डप में ई न हुजनि, उन्हनि खे इस्तस्ना हासिलु करण जी ज़रूरत पए। बहरहाल हाणे ॻाल्हि इहा आहे त उन्हनि जी हिकमत अमली आहे, हुन में असां छा चऊं। इन मामले में शहबाज़ शरीफ़ उनखे न वरितो, जेका ख़ुशि ॻाल्हि, सुठी ॻाल्हि आहे। इहो इन मामले में मां चवंदुसि शहबाज़ शरीफ़ इस्तस्ना रिफ्यूज़ कई त मूंखे न खपे। जेका चङी ॻाल्हि आहे त चङी ॻाल्हि कबी, इन्हनि सदर खे बि करणु खपंदी, इन्हनि खे वठणी न खपंदी इस्तस्ना।
सर PTI चेयरमैन बैरिस्टर गौहर चयो आहे 27वीं तरमीम खे कॾहिं बि क़बूल न कंदासीं। डेफिनेटली ॾिसो न ॻाल्हि आहे त हुन त मुखालफ़त कई आहे न, हुन त वोट बि कोन ॾिनो आहे न, हुन त वोट बि कोन ॾिनो आहे, मुखालफ़त वोट ॾिनो आहे। जॾहिं 27वीं तरमीम मंज़ूर थी पई त हुननि नारा पिया आया। सो डेफिनेटली हू अहिड़ो नारो चवंदा, अहिड़ी ॻाल्हि चवंदा जेको अपोज़िशन में आहिनि, त उन्हनि खे माण्हुनि में पज़ीराई मिले। सो हिन में इहो आहे त हू इन 27वीं तरमीम जी मुखालफ़त इन करे बि कनि था त जीअं माण्हू अप्रिशिएट कनि त असां इन तरमीम जे ख़िलाफ़ु आहियूं। सर PTI अगरि इक़्तिदार में अचे त पोइ आइनी तरमीम वापसि थी सघे थी? छो नथी थी सघे? 2/3 सां जेका जहिड़े नमूने हाणे थी आहे, उहो हाणे नमूने थी सघे थी। थी त सभु कुझु सघे थो न हिन मुल्क में, पर हिन मुल्क में जॾहिं आज़ादी हुजे, हिन मुल्क में जॾहिं इदारा आज़ादु हुजनि, हिन मुल्क में हुकूमतूं परफॉर्मेंस ॾियण वारियूं हुजनि, हुकूमतूं माण्हुनि ॾांहुं रुजू कनि, माण्हुनि ॾांहुं उन्हनि जो रवैयो हुजे त असां हिननि खे ॾियूं, डिलीवर कयूं। डिलीवरी ऑफ गुड्स वारी त ॻाल्हि कान्हे न। हिते हर को अचे थो सो पंहिंजे लाइ थो चई मूंखे इस्तस्ना बि ॾियो, मूंखे मां माल बि कमायां, मां सभु कुझु कयां। दरअसल छा आहे त जेकॾहिं इहा सोच हुजे हुकुमराननि जी त असांखे ग़रीब खे ॾिसो न, चाइना कीअं मथे तरक़ी कई? चाइना जी तरक़ी ईअं थी जो उते करप्शन हुई, असां वारो हाल हो, हुननि जेके करप्ट वज़ीर आहे सभिनी खे चौक ते घुराए गोलियो वञी मारे छॾियो। करप्शन खे त फ़िलहालु अची वियो डपु, हाणे करप्शन न आहे करणी। उन खां पोइ हुननि तरक़ी कई, हुननि तरक़ी इहा कई जो किरोड़े माण्हू गुरबत जे लकीर खां हेठि रहण खे मथे खणी आया। ऐं चाइना जो हिकिड़ो मिसाल आहे जेको ॼण को जादू जी अलादीन जो चिराग उन्हनि खे हथु चढ़ी वियो, जंहिंखे हुननि मटियो, हुननि गुरबत ख़तमु करे छॾी। चाइना जेको ऐं असांजे हुकुमराननि खे बि खपे त उन्हनि जी तक़लीद कनि, उन्हनि जी कापी कनि त हुननि कीअं कढियो असां एतिरे हेॾे अवाम खे उतां गुरबत जे लकीर खां, गुरबत मां कढी आया। पाकिस्तान ख़ुशनसीब मुल्क न आहे जो हुनखे उहा लीडरशिप अञा ताईं न मिली आहे जेका लीडरशिप पाकिस्तान जे आम माण्हुनि लाइ सोचे। ऐं पाकिस्तान जूं गवर्नमेंट्स, हुकूमतूं पाकिस्तान जे जेको ही टुटल फुटल सिरिश्तो आहे, माना पंजाबी, सिंधी, महाजिर, पठान, बलोच, इहो जेको इन में असां विझी मसइला कराची में सिंधी महाजिर जहिड़ो आहे, छाजे लाइ जहिड़ो आहे? जॾहिं ॿिन्ही जा मुस्तक़िल मफ़ाद हिक जहिड़ा आहिनि, पर इहो इन जे करे आहे जो उनजो मफ़ाद, उनजो फ़ाइदो पोइ वरी हुकूमतूं थी वठनि, हुकुमरान था वठनि। ठीकु, नाज़रीन प्रोग्राम में वक़्तु है ब्रेक जो। वेलकम बैक नाज़रीन। मोरई साहब, 27वीं तरमीम खां पोइ हाणे 28वीं तरमीम आणण जूं तयारियूं कयूं पई वञनि, जंहिंमें 9 सूबनि मकानी निज़ाम जा मामला शामिल हूंदा। मां नथो सम्झां, मुमकिन न आहे, मुमकिन न आहे। ॾिसो न, ॻाल्हि आहे त सूबा ठाहिण को मज़ाक थोरी आहे। ऐं उहे सूबा कोन ठाहे सघंदा जेके इस्तस्ना पिया वठनि। सूबा उहो ठाहे सघंदो जेको पापुलर लीडर हुजे, जेको सभिनी क़ौमुनि खे इंसाफ़ ॾिए, जंहिंमें माण्हुनि खे उमेदु हुजे त असां सभिनी खे इंसाफ़ ॾींदो, ज़्यादती न कंदो, पोइ त ठही सघनि था, पोइ त ठही सघनि था। सो बि सिंध में थी कोन थो सघे। सिंध इन करे नथो थी सघे जो सिंध कराची वारनि जो ख़्यालु आहे तव्हांखे सूबो मिले। कीअं तव्हांखे मिलंदो? छो मिलंदो? कराची में तव्हांखे कहिड़ी तकलीफ़ आहे? तकलीफ़ आहे यस, जिते तकलीफ़ आहे उते जो राजनपुर वारनि खे तकलीफ़ आहे, लाहौर नथा वञी सघनि, तमामु घणो टाइम थो लॻे उन्हनि जो। तकलीफ़ आहे त सादिकाबाद वारनि खे जेके लाहौर ते वञनि था। तकलीफ़ आहे त सराइकी बेल्ट खे आहे जेके उड़ींदा वञनि, जिन खे मुल्तान में करे ॾियो सूबो, उहो त ठीकु आहे। ऐं उनजे लाइ पंजाब असेंबली ठहराव बहाल कयो आहे, जेका आइन जी रिक्वायरमेंट आहे, त उहो त कयो न पहिरीं। हिकिड़ी ॻाल्हि, सिंध जी असेंबली, जेकॾहिं कंहिं बि सिंध असेंबली मेंबर इन सूबनि जी खे सपोर्ट कई त उन्हनि जो हाल वञुनि ठाहिण वारनि खां बदतरीन थींदो। अयूब खोड़े ते, राशदीअ ते, या उन्हनि माण्हुनि ते जिन वञुनि ठाहियो, उन्हनि ते अञा ताईं लानतूं पई पवनि। सो तंहिंजे करे, या वञुनि ठाहिण में वोट ॾिनो, सो तंहिंजे करे हीउ सिंध जो जेको MPA आहे ख़ासि तौर ते, उनजे मथां वॾी इहा ज़िमेदारी आहे। मां नथो सम्झां को MPA हिमत कंदो जो सिंध जे विरहाङे में हिसेदार थिए, चाहे पीपल्स पार्टी जो हुजे, चाहे नॉन पीपल्स पार्टी जो हुजे, कहिड़ी बि पार्टी जो हुजे, उहो सिंध में अची कोन सघंदो। तंहिंजे करे इहो त ख़ैर हाणे ॾिसो न, ॻाल्हि इहा आहे, इहो ईअं आहे त 100 मेंबर सिंधी ऐं 20 मेंबर उर्दू स्पीकिंग, उहे चवंदा असांखे अलॻि सूबो ठाहिजो। इहा त का ॻाल्हि ई कान्हे का।
पर हाणे छा आहे त हू उन्हनि खे सियासत करण जे लाइ, इशू खे क़ाइमु रखण जे लाइ, पंहिंजे जीअदान लाइ, पॉलिटिकल लाइफ लाइ उहो इहे इन क़िस्म जा नारा हणनि था। उर्दू भाइरनि खे, उर्दूदान भाइरनि खे सम्झणु खपे त बाबा तव्हांजो ऐं असांजे औलादनि जो मुस्तक़बिल हितां सां वाबस्तु आहे। तव्हां सोचो, केतिरा पॉज़िटिव माण्हू आहिनि, तव्हां सोचो त उर्दू स्पीकिंग ऐं सिंधी स्पीकिंग जहिड़ो ठहे ई कोन थो। ख़ासि तौर ते इहो जेको सूबे वारी सियासतदान कनि था, सूबे वारी सूबे खे विराइण वारी सियासत कनि था सियासतदान, उहे पंहिंजो क़बर था खोटनि सिंध में। सर 27 तरमीम खिलाफ़ वकीलनि जो एहतजाज बि जारी आहे, अदालती कार्रवाइनि जो बाइकॉट आहे। ॾिसो, मां हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां तव्हांखे त वञण जे दौरान वञण हिकिड़ो तबिको जेको निर्वारो उहो शागिर्द हुआ, हुन सां गॾु दानिश्वर हुया, अदीब हुया, सियासतदान को बि कोन हो, बसि इहे दानिश्वर, अदीब ऐं शागिर्द। सियासतदान हुआ, हाणे जीअं पंहिंजो रसूल वशपली जो सियासतदान हो, GMC सियासतदान हो, पर सची ॻाल्हि इहा आहे त ओतिरी सियासी उन्हनि जी पार्टियूं कोन हुयूं जंहिंजे बेसिस ते उन्हनि कयो। पर न, शागिर्द चओ त मुतहरिक हुया, जेलनि में बि विया, तहरीक बि हलाइनि, ऐं ऑफकोर्स इहे इन्हनि खां बराबरी वठंदा हुआ सभिनी सियासी ग्रुपनि खां, ऐं सभु गॾु हूंदा हुआ। तंहिंजे करे वन यूनिट कान बीह सघी। हीउ जेको हिन महिल तबिको आहे त रिप्लेस कयो आहे स्टूडेंट्स खे वकीलनि। छा थियो आहे जो वकील मिडिल क्लास जा आहिनि, लोअर मिडिल क्लास जा आहिनि, अपर मिडिल क्लास जा आहिनि, उन में ज़रूरु न त अमीरनि जा ॿार हुजनि, MPs MNS जा ॿार हुजनि, ऐं माशाल्लाह ठीकु ठाकु तइदाद में निकिरी आया आहिनि, पढ़ी आया आहिनि। सो तंहिंजे करे हींअर सिंध जे माण्हुनि खे इन्हनि वकीलनि मां उमेदु आहे। ऐं वकील उन्हनि जे इन्हनि सभिनी मसइलनि जो अज़ालो कंदा, ख़ासि तौर ते सूबे जी विरासत में, ख़ासि तौर ते 27वीं तरमीम में। सो तंहिंजे करे ॾिसूं अलाह उन्हनि खे कामयाबी ॾिए, छो त असां दुआ घुरंदासीं, छो त असांजो क्लास आहे न, असांजो क्लास आहे। ॿियो छा आहे त मां पाण बि शागिर्दु रहियो आहियां एंटी वन यूनिट मूवमेंट जो, हिकिड़ो नंढड़ो सिपाही रहियो आहियां, त मां त दुआ कंदुसि न त हिन क़िस्म जी पढ़ियल लिखियल माण्हुनि जी का तंज़ीम अॻियां अचे, जेका हींअर वकीलनि में नज़र अचे पई थी, जेका उन्हनि फोर्सिस खे जवाबु ॾिए जेके फोर्सिस सिंध खे मेरी अख सां ॾिसनि था। ठीकु सर, पंजाब में क्रैशिंग शुरू न कंदड़ शुगर मिलनि ख़िलाफ़ कार्रवाई खां पोइ 27 शुगर मिलनि क्रैशिंग शुरू करे छॾी आहे। पंजाब में वरी बि ॾिसो, ॻाल्हि आहे त नवाज़ शरीफ़ जूं मिलूं आहिनि, पर वरी बि उतां जी चीफ मिनिस्टर आबादगारनि जे मामलनि खे ॿुधे थी ऐं इहो शुरू कयो आहे। सिंध में छा आहे त मिलूं आहिनि अनवर मजीद जूं। अनवर मजीद आहे हुकूमत जो ख़ासि माण्हू, ज़रदारी साहिब जो दोस्त। तंहिंजे करे हुनजे मर्ज़ी खां सवाइ जेको प्रोफेशनल बिज़नेसमैन जिन जूं मिलूं आहिनि, उहे थोरियूं आहिनि, हाणे वञी रहियूं, केतिरियूं वठिजी वियूं आहिनि। हा, उहे जेके आहिनि उहे डिॼनि था। हिकिड़ी ॿ ॻाल्हियूं आहिनि, उहे डिॼनि बि था ऐं उन्हनि जो फ़ाइदो बि आहे। फ़ाइदो कहिड़ो आहे? रेट घटि मिलंदो त ठीकु आहे, उन्हनि खे बि त मिलंदो न। सो अनवर मजीद जी सिंध में कोशिशि आहे त मां पंहिंजे हिन मिलुनि खे सभिनी खे पंहिंजी मर्ज़ी सां हलायां ऐं मुंहिंजे रेट ते मिलूं हलनि। ऐं ॿी ॻाल्हि त आबादगारनि खे मूसड़ में विझां, आबादगारनि खे तकलीफ़ में विझां। ऐं अनवर मजीद कंहिंखां लिकल कोन्हे त ज़रदारी साहिब जो पार्टनर आहे, पाण चयो आहे बिज़नेस पार्टनर आहे। सो तंहिंजे करे माण्हुनि खे ॾिसणो इहो आहे, ॾिसूं माण्हू छा था ते रिएक्ट कनि, छा था रिएक्ट कनि। मां त जॾहिं सिंध शुगर कैन ग्रोवर्स एसोसिएशन जो सेक्रेटरी जनरल हुयुसि त मूं त हिकिड़े ॾींहुं जॾहिं मिलूं न पिया हलाइण ऐं गड़बड़ कनि, त साईं कमर ज़मा शाह ऐं पंहिंजो अब्दुल मजीद निज़ामाणी साहिब मूंसां गॾु आहे, असां 3 माण्हू हुआसीं। हू बुज़ुर्ग आहे, वरी हुननि चयो त भली तूं असांजो स्पोक्स पर्सन थी। त फेडरल मिनिस्टर आयो इस्लामाबाद खां, असांजो जहिड़ो तय करणी आहे, फ़ैसिलो करणु, त हीअ जॾहिं न पिया वञनि मिलण वारा, मूं चयो असां वञूं था, आबादगारनि खे चऊं था त कटियल कमंद खे बाहि ॾियनि, ऐं जॾहिं कमंद सड़ंदो त पोइ लोह बि सड़ंदो, माना हिननि जूं मिलूं बि सड़ंदियूं। पर हाणे छा आहे त हींअर बदकिस्मती कहिड़ी आहे त हींअर असांजूं जेके आबादगार तंज़ीमूं आहिनि ओतिरो मुतहरक बि कोन्हनि, इंडिपेंडेंट बि कोन्हनि, के हुकूमत सां मुंसलिक आहिनि, मां एजी मजीद जे ग्रुप जा आहिनि। तंहिंजे करे आबादगारनि जी का अहिड़ी का ख़ातिर ख़्वाह सवाइ हिकिड़े जे जेको पंहिंजो ज़ुबैर टालपुर साहिब जो इदारो आहे एग्रीकल्चर इतिहाद, उहो सिंध आबादगार इतिहाद, उहो जेको आहे मुतहरिक आहे। ऐं पर उहो हिकिड़ो छा कंदो, जेकॾहिं सभु नथा गॾिजनि त इहो आबादगारनि खे वॾो नुक़सानु थींदो। सर, आबादगारनि खे मुनासिब अघु बि त नथो मिले न। उहो ई त मां ॻाल्हि थो कयां न, त इहो त जहिड़ो आहे। हाणे छा आहे त कंहिं तरह सां
शुगर घुराए, खंडु घुराए, उनजो रेट घटाईंदा ऐं पोइ चवंदा खंड जो रेट आहे कोन, असां कम जो रेट छो वधायूं। हालांकि हीउ टाइम ई कोन हो, हीउ वक़्तु ई कोन हो इम्पोर्ट करण जो, जॾहिं त असां वटि क्रैशिंग शुरू थी थिए। वॾी वॾी पाकिस्तान में जेका वॾे में वॾी बेईमानी आहे न आबादगार सां इहा आहे त जॾहिं क्रैशिंग शुरू थी थिए उन खां 15 ॾींहं अॻु में, महीनो अॻु में खंड इम्पोर्ट थी थिए, तव्हांखे रेट घटी वञे, तव्हांखे कम घटि रेट ते वठिजे, पोइ वरी रेट चढ़ियो वञे। इहा हिकिड़ी अहिड़ी गेम आहे जेका माफ़िया आहे, उहा माफ़िया सां जेका माफ़िया ऐं हुकूमत ॿई गॾियल आहिनि, त तंहिंजे करे ईअं कमु हले पियो। ठीकु सर, ट्रम्प चयो आहे त अमेरिका सऊदी अरब खे F-35 बेड़ाक जहाज़ विकिरो कंदो, सऊदी जल्द इब्राहिम माहिदे में शामिल थी वेंदो। ॾिसो ॻाल्हि ॿुधो, ट्रम्प जेको आहे वापारी माण्हू आहे, सो वापारु करे थो, पैसा खपनि हुनखे, अरब मुल्क जेके आहिनि से उन्हनि वटि पंहिंजो को इंफ्रास्ट्रक्चर आहे कोन, उन्हनि खे दड़का ॾेई दाबा ॾेई पंहिंजी मर्ज़ीअ सां जहाज़ थो विकिणे, ईअं थोरी थींदो आहे। इहे त ख़रीदारी जी मर्ज़ी हूंदी आहे न, पर हिते ख़रीदारी विकिरे करण जी मर्ज़ी आहे। जीअं हुन शइ तयारु बीठी आहे, उहा कड़ी थो चलाए ॾिए पैसा ॾियो, हुननि में हिमत कान्हे जो उहो जवाबु ॾेई सघनि। सो तंहिंजे करे ट्रम्प जेको आहे सो इहो ज़ोरी ज़बरदस्ती जेको वणंदुसि, जेको पुॼंदुसि, उहो हथियार जंहिंखे चाहींदो अरब कंट्री खे ॾींदो, हुनखे पैसा घुराए वठंदो। सर, सऊदी जल्द इब्राहिम माहिदे में शामिल थी वेंदो। इब्राहिम मुआहिदो मूं पढ़ियो आहे, उहो एक्चुअली ईअं आहे त जेको आहे इब्राहिमी मस्जिद जेका आहे सा फ़लस्तीन जो जे लाइ करार ॾिनी, उहा का ख़राबु ॻाल्हि कान्हे। जिन चयो पियो त इन इब्राहिमी मुआहिदे में ईअं आहे त इसराइल खे तस्लीम करण वारी ॻाल्हि सां मूं पढ़ी आहे त कान्हे का। ठीकु सर, वज़ीर आज़म गुज़िरियल ॾींहुं हिकु ॾींहं जे दौरे ते कराची पहुतो आहे। कराची कैंट जे अपग्रेड थियल वेटिंग एरियाज़ जो इफ़्तिताह कयो। वज़ीर आज़म चयो आहे त रेलवेज़ खे बहितर बणाइण लाइ सूबनि सां सहकार जारी रखियो वेंदो। मैडम ॻाल्हि इहा आहे त मां तव्हांखे ॿुधायां, इहे जेके पैसा ख़र्चु कनि पिया, भली कनि, ठीकु आहे, सुठी ॻाल्हि आहे। तव्हां रेलवे पाण खे त अपग्रेड कयो। जेका कराची खां लाहौर या पिंडी ताईं या पेशावर ताईं लाइन आहे, उन में वधि में वधि 110 किलोमीटर जे स्पीड खां 100 किलोमीटर जे स्पीड खां वधीक ट्रेन हली कान थी सघे, हलंदी त कल्टी खाईंदी। ॻाल्हि आहे पहिरीं ML1 खे बहितर कयो, प्रायोरिटीज़ हूंदियूं आहिनि न। पहिरीं तव्हां रेलवे लाइन खे बहितर कयो, जंहिंमें घटि में घटि 150-200 किलोमीटर जी रफ़्तार सां गाॾियूं हलनि। 150 त हलनि भला, 160 त हलनि, 100 मील, 160 किलोमीटर माना 100 मील। उहा रफ़्तार तव्हां उन लाइ त तव्हां कयो कोन था। हाणे वेठा रेलवे जी अपग्रेडेशन भली कयो, प्रायोरिटी उहा आहे त तव्हां पंहिंजी ML1 जेका लाइन आहे कराची खां पेशावर ताईं, उनखे बहितर कयो, उन ते फास्ट ट्रेन हलायो। हींअर 24 कलाक लॻियो वञनि लाहौर पहुचण में, 1200-1300 किलोमीटर में, तव्हां उनखे बहितर कयो त जीअं घटि में घटि 8 कलाकनि में माण्हू पहुचे वञे। तव्हांजी रश जेका एयर ट्रैफिक आहे उहा घटिजी वेंदी, माण्हू चवंदा त हिन ते चढ़ूं। पाकिस्तान जी बदकिस्मती आहे त असां ॼटनि जे वर चढ़ी विया आहियूं, ऐं उहो ॼटनि खे इन्हनि ॻाल्हियुनि फ़िक्री कोन्हे को त भई इकनॉमिक वायबिलिटी बि ॾिसो। हिकिड़ो माण्हू आहे जंहिंखे इस्लामाबाद में वञिणो आहे, उनखे जेकॾहिं ट्रेन जी फैसिलिटी आहे या लाहौर वञिणो आहे, ट्रेन जी फैसिलिटी उहा वठंदो, हिन में टिकट 5-8 हज़ार। जहाज़ में वञिणो अथसि त हिते 14 कलाक जी 24 कलाक जी सज़ा आहे, उहा काटण बजाए जहाज़ में वेंदो 70,000 भरींदो। सो ॻाल्हि आहे त इन इकनॉमिक कंसिडरेशन्स कोन्हनि के, बाक़ी हिते रुॻो पंहिंजी शोशा आहे। उहा शोशा जे लाइ आयो वज़ीर आज़म, केॾो ख़र्चु थियो हूंदो हिन जे ओपनिंग सेरेमनी ते, उहो बि तव्हां अंदाज़ो न आहे तव्हांखे। कहिड़ी ज़रूरत आहे ओपनिंग सेरेमनी जी? मूंखे ॻाल्हि त ॿुधायो कि छा अहिड़ो थियो आहे जो ओपनिंग सेरेमनी था कयो, त उतां करे छॾियो। पर बोर्ड लॻाइण जो शौक़ु दुम जो बोर्ड लॻे, बसि उहा ॻाल्हि आहे। हीउ सॼो हुनजी ॻाल्हि वांगुरु त भई मां वियुसि में चई मेले जी ख़बर चार ॾिसी, हाणे मेलो वरी कहिड़ो, मुंहिंजे खीसे कटण जे लाइ लॻायो न। सुई बि इहो आहे त रेलवे लाइन जी कहिड़ी आहे, हिननि खे बोर्ड लॻाइण लाइ वञिणो, इहो सभु ख़र्चु बोर्ड लॻाइण जे लाइ आहे। न पंहिंजनि पैसनि मां था कनि, बोर्ड था लॻाइनि। पंहिंजा पैसा आहिनि तव्हांजा छा? इहे क़ौम जा पैसा आहिनि। तव्हां छाजे लाइ था पंहिंजा नाला आणो हिते? किथे ई कोन्हे। तव्हां वञो किथे अमेरिका में, किथे बि कंहिंजो बि नालो कोन्हे को, बसि केॾो ख़र्चु थो थिए। मैडम तुंहिंजो तेरा पाकिस्तान, ये मेरा पाकिस्तान है, बसि।
सर, बरतानवी रिसाले द इकोनॉमिस्ट बुशरा बीबी जे हवाले सां रिपोर्ट में संगीन इल्ज़ाम लॻाया आहिनि। चयो वियो आहे त PTI बानी खे बुशरा जी रूहानी असर ई जादू टोणे नाकाम बणायो। सभु फ़ैसिला बुशरा बीबी कंदी हुई। पर ॾिसो ॻाल्हि ॿुधो, ॻाल्हि इहा आहे त तव्हां इहे आर्टिकल्स लिखी बि रहियूं आहिनि, इन में माण्हू किराए वठी बि बाए बि करे सघिबा आहिनि, इहा ॻाल्हि कान्हे का। पर हाणे ॻाल्हि इहा त ॾिसो, जंहिं शइ जी ख़बर न हुजे उन ते छा तबसरो कयां। मूंखे इन मामले जी ख़बर कान्हे का त बुशरा बीबीअ जो जादू हलंदो हो या छा हलंदो हो। हा, इहो ज़रूरु आहे त मां नाक़िद आहियां इमरान ख़ान जो जंहिं बुज़दार खे चीफ मिनिस्टर कयो ऐं पोइ उनखे कंटिन्यू कयो, बावजूदि सभिनी जे चवण जे त हिनखे हटाए उनखे कंटिन्यू कयो। इहा ॻाल्हि मां ज़रूरु उनजी ॾींदुसि। ठीकु, नाज़रीन, प्रोग्राम में वक़्तु थियो आहे ब्रेक जो। वेलकम बैक नाज़रीन। मोराई साहब, इक़्तिसादी राब्ता कमेटी जो इजलास थियो आहे। दिफ़ाई शोबे लाइ 50 अरब रुपयनि जी ग्रांट मंज़ूर कई वई आहे। फ़ौजी हथियारनि जी बहाली मरम्मत लाइ 10 करोड़ 3 लख रुपयनि जी मंज़ूरी ॾिनी वई आहे। ठीकु आहे न, ॾिसो तव्हां जंग जे पाकिस्तान खे जंहिं माहौल में रखियो आहे त हर वक़्तु जंग आहे। जेकर हिंदुस्तान सां न आहे त अफ़गानिस्तान जे उन्हनि TTP वारनि सां ॿियनि सां आहे। सो जॾहिं मुल्क हालत जंग में आहे हर वक़्तु, त पोइ ज़ाहिर आहे हथियारनि ते त ख़र्चु थींदो न। इन करे असां आहियूं हालत जंग में, त इन करे हथियारनि ते ई ख़र्चु कंदासीं। हालत जंग खां निकिरंदासीं त पोइ तइलीम ते ऐं ॿियनि शयुनि ते ख़र्चु कंदासीं। ठीकु सर, बरतानिया पनाहगीरनि लाइ पॉलिसी में अहम तब्दीली करे छॾी आहे। पनाहगीरनि खे मुस्तक़िल रिहाइश 20 सालनि खां पोइ मिलंदी। पनाहगीरनि खे मुफ़्त रिहाइश या अलाउंस ॾियण बि बंदि कया विया आहिनि। हाणे उहे पनाहगीर उहे आहिनि जेके असलम था वठनि हुते, जेके वञनि था मुल्कनि मां, असां पंहिंजे मुल्क में रही नथा सघूं, पोइ हुते हीअं हूअं पोइ असलम था वठनि ऐं उहो डिस्करेज करणु था चाहिनि त जेके ॿियनि मुल्कनि में या वारदात करे था अचनि या उन्हनि सां ज़्यादती थिए, असांजे मुल्क ते पवनि था अची, त हुननि वटि कानून आहे असलम जो जेको उनखे ॾियणो आहे। पर छा आहे त बरतानिया में तमामु घणा था वञनि, तंहिंजे करे उन बरतानिया कानून कयो आहे। ज़ाहिर हर को पंहिंजो मुल्क पाण खे बचाइण जी ॻाल्हि कंदो। जेको ॾिसो न, जेके था वञनि था उहे वञी था उन्हनि जे मथां बोझ पवनि, उन्हनि खे असलम जे दौरान अलाउंस बि ॾियनि था, ॿियूं ॻाल्हियूं कनि था। सो तंहिंजे करे ॻाल्हि आहे त बरतानिया चाहींदो त हू उन लाइबिलिटीज़ मां निकिरे ऐं इहे जेके चटियूं अचनि थियूं उन्हनि चटियुनि खे डिस्करेज करे अचण में। ठीकु सर, सिंध हाई कोर्ट सखर बेंच सखर हैदराबाद मोटरवे जो कमु शुरू न थियण ते कावड़ जो इज़हार कंदे चयो आहे त DGI सखर ऐं शहीद बेनज़ीराबाद खे नोटिस जारी कया विया आहिनि। उन्हनि वीचारनि जो छा आहे, जे नोटिस करणा हुया त नेशनल हाईवे अथॉरिटी खे इशू कंदा न। उहो छा कंदो, DIG सखर ऐं कमिश्नर जो छा वञे हिन में। बेसिकली छा आहे त हाणे जेके माण्हू वकील विया हूंदा उन्हनि लाइ कहिड़ी पिली वरिती हूंदी, छा हूंदो, इन जे लाइ नेशनल हाईवे अथॉरिटी जे ऑफिसरनि खे घुराइनि, चेयरमैन खे घुराइनि नेशनल हाईवे अथॉरिटी खे, जेके कंसर्न अथॉरिटीज़ आहिनि। कमिश्नर ऐं DIG हिन में छा वञे। फेडरल गवर्नमेंट जी नेशनल हाईवे अथॉरिटी फेडरल गवर्नमेंट जो इदारो आहे। नेशनल हाईवे अथॉरिटीज़ फेडरल गवर्नमेंट खे ठाहिणा आहिनि। नेशनल हाईवे अथॉरिटी अनाउंस बि फेडरल गवर्नमेंट कयो आहे, नेशनल हाईवे अथॉरिटी कयो आहे। त उन्हनि खे नेशनल हाईवे अथॉरिटी जे चेयरमैन खे घुराइनि, नेशनल हाईवे अथॉरिटी जे माण्हुनि खां बास बरस कनि त छा आहे। कम्युनिकेशन जे मिनिस्टर खे घुराइनि। असां मतिलबु जेको कमु कंदासीं हुन में असांखे डायरेक्शन जी ख़बर न आहे त डायरेक्शन छा हुजणु खपे। मूंखे वञिणो आहे लाड़काणे, सुठो रस्तो त इंडस हाईवे आहे न। पर जेकॾहिं मां अचां थो त मां हेॾां थो लाड़काणे वञां थो मीरपुर ख़ास मां पोइ वठंदुसि सांगड़, पोइ नवाबशाह ऐं पोइ वञी लाड़काणे, त माना इहो टाइम खपत वारी ॻाल्हि आहे ऐं बेवकूफ़ी वारी ॻाल्हि आहे न। तंहिंजे करे ॻाल्हि आहे त असां जे मुल्क में जा इदारा ऑन ट्रैक या प्रॉपरली ट्रैक करे पोइ उन ते चढ़नि, उहा चढ़ण वारी ॻाल्हि आहे न। या त इन में जेको दरख़्वास्त खणी वियो आहे उन में हिननि जो नाला विधाइनि, या उन तॾहिं जजनि ईअं चयो आहे, या न त उन्हनि खे चवणु ॿुधाइणु खपंदो त भई तव्हांजो हिननि जो वास्तो ई न आहे, न कमिश्नर जो वास्तो आहे न DIG जो वास्तो आहे नेशनल हाईवे जे मोटरवे जे कंस्ट्रक्शन सां। त बहरहाल छा कजे, ॻाल्हि आहे त तव्हां जेकॾहिं टारगेटेड ॻाल्हि कंदो त पोइ त ठीकु आहे, पर जे टारगेटेड ॻाल्हि न कंदो त पोइ फ़ाइदो कोन्हे। ठीकु सर, सिंध हुकूमत ईंदड़ हफ़्ते खां कराची में डबल डेकर ऐं EV बसूं हलाइण जो ऐलान कयो आहे। मैडम, ॻाल्हि इहा आहे त सुठी ॻाल्हि आहे, माण्हुनि खे पब्लिक ट्रांसपोर्ट जी ज़रूरत आहे कराची में, हैदराबाद में, पर वॾा शहर आहिनि। उन खां बहितर आहे त असां सभु पंहिंजूं एनर्जीज़
ऐं वॾो क्रेडिट थींदो पीपल्स पार्टी जे गवर्नमेंट जे लाइ जेकॾहिं सर्कुलर रेलवे खे एक्टिवेट कयूं, नंबर 1। नंबर 2, मां इहा अॻु में बि ॻाल्हि कई आहे त सैयद मुबिल्ला शाह साहिबु जॾहिं 90s में BBA जो सलाहकार हो, इकनॉमिक एडवाइज़र हो, त उन मूंखे ॿुधायो त गवर्नमेंट ऑफ जापान अंडरग्राउंड रेलवे कराची जी सभु कुझु करे छॾियो, सभु कुझु फाइनल थी वियो, हुकूमत वई हली BBA जी 95 में, त उहो स्कीम बि ख़तमु थी वई। सो तंहिं करे मां इहो चवंदुसि त वरी गवर्नमेंट ऑफ जापान सां तव्हां राब्ते में अचो ऐं ॾिसो अहिड़ी का शइ आहे त उनखे तव्हां इम्प्लीमेंट करायो। अंडरग्राउंड जहिड़ो ॿियो को बहितरु रस्तो ई कोन्हे न ट्रांसपोर्ट जो। पर हाणे शायदि जेको आहे कुझु न आहे उनखां बहितरु आहे त बसूं हुजनि। ठीकु सर, नौशरफ फिरोज़ ऐं हैदराबाद पुलिस MNA ज़ुल्फ़कार बहण जे घर मां धाड़े जो हिकु जवाबदार पंजाब मां गिरफ़्तार करे वरितो आहे। वॾी ख़ुशनसीबी आहे ऐं सुठी ॻाल्हि आहे, ख़ुशाइंद ॻाल्हि आहे त इहो जेको गिरोह आहे इन गिरोह खे क़ाबू, कंहिं हिकिड़ो माण्हू क़ाबू थिए थो सभु क़ाबू थी वेंदा आहिनि। ठीकु, उनखां पोइ इन सां हिननि जे इन्फॉर्मर जी ख़बर पवंदी, जेके हिननि जे ॻोठां जे इन्फॉर्म कयो त हितां ईंदो, पोइ हीअं थींदो, पोइ हीअं वेंदो, सॼो अंदरो हुनजो पंहिंजो ई माण्हू आहे, को ॻोठ जो ई को माण्हू आहे। सो इहे जेके आहिनि जंहिं रेकी कई या जेको बि हुजे, सभु ॻाल्हियुनि जी ख़बर पवंदी। इहो केतिरनि ई परियां असांजा मुंबई जन जो ॻोठ आहे, रेस मौला बख़्श मुंबई जो ॻोठ आहे, उनजे ॻोठां थी चोरी, ईअं ई चोरी थी, राति जो आया ऐं फुरे खणी विया। सो ॻाल्हि आहे त इहे चोरियूं मिलणु खपनि, इन्हनि वारदातुनि ते मुंहिंजो अचणु खपे। हीअ अजब आहे त MNA जे घर में छापो लॻे या उन इलाइक़े जो हिकिड़ो तमामु वॾो इज़त भरियो ऐं मुड़ुसु माण्हू हाजी रहमतुल्लाह भेण जे घर ते केरु छापो को चोरी करे या धाड़ो हणे, इहा वॾी ॻाल्हि आहे। उन पूरे इलाइक़े में हिरास आहे, पूरे इलाइक़े में। मां बि उन मोहसिन मोरे जो आहियां। हाजी रहमतुल्लाह भेण पंहिंजे ज़माने में वरी हिकिड़ी ताक़त वारी शइ हो ऐं ताक़त वारो इंसानु हो, ऐं उन ज़माने में उन सची ॻाल्हि आहे त हिन MNA हो, हुन PS हो हिन में 80s में 70s में। पर मजाल आहे जो को उतां जो वॾो माण्हू हुनजे उनखे हथु मिलाए सघे, कमाल आहे। पर बहरहाल शुक्र आहे, मुंहिंजा त असांजा त सॼणा आहिनि हुनजा पोयां रब, त उहो चङो थियो, हिकिड़ी थी वई ॻाल्हि। सर, पुलिस थी चए त संदसि घर मां 700 तोला सोन खणी विया हुया। हा, न हाणे पैसे वारा माण्हू आहिनि न, मालदार माण्हू आहिनि। सो ॻाल्हि आहे त शुक्र आहे हिकिड़ो माण्हू मिलियो, हाणे सभु मिलंदा, हाणे हिननि जी चोरी मिली वेंदी। जेका MNA जे घर मां 700 तोला सोन, न हिकिड़ो MNA थो रही आहे, इन घर में हिकिड़ो MNA कोन थो रहे। हाजी रहमतुल्लाह जो सॼो वेड़ो हिन में थो रहे, वेड़े मां आयो, MNA न आयो। हिन में हाजी रहमतुल्लाह साहिब जा 3 पुट, ज़ुल्फ़कार ऐं ज़ुल्फ़कार जो ॿियो भाउ MNA जेको आहे, ऐं अहिड़े नमूने सां इहे ज़ुल्फ़कार भाणे जो आहे एक्चुअली, हाजी साहिब जो ॾोहिटो आहे। त तंहिं करे सॼो कबीलो हिन में रहंदो हो, उतां चोरी थी आहे। ठीकु सर, पठाणनि में आम ख़्याल आहे त सिंध में पठाणनि जी आबादकारी जे ख़िलाफ़ आहिनि, इन बाबति छा चवंदो? मूंखे अरमान सां ॻाल्हि करणी थी पए त मूं कुझु पठाणनि जा बयान ॿुधा आहिनि जंहिंमें उन्हनि सिंधियुनि खे दड़का ॾिनी या सिंधियुनि खे एड्रेस कयो आहे। मां इहो चवंदुसि त सिंधी ऐं पठाण पाण में भाइरनि वांगुरु रहिया आहिनि ऐं भाइरनि वांगुरु रहंदा। उनजो सबबु इहो आहे, भली केर बि विढ़ाए, उनजो सबबु इहो आहे जो इहे सिंधी पठाण बनियूं जे तहरीक में गॾु आहे। सिंधी पठाण पाकिस्तान जा उहे सभु इस्तहसाली क़ुवतुनि सां जहिड़े में जुटियल आहिनि। सिंध जो माण्हू चए थो त जेको गैर क़ानूनी तौर ते हिन मुल्क में रहे थो, पोइ चाहे अफ़गानी हुजे चाहे केर बि हुजे, उहो निकिरे था। इहो मां सम्झां थो। पठाण सिंधी पठाण कोन आहिनि, असांजा दुरानी आहिनि, आगा आहिनि, पठाण आहिनि, सिंधी आहिनि, उन्हनि जी बि इहा डिमांड आहे। अच्छा भला छो न, हाणे जॾहिं अफ़गानिस्तान में नॉर्मलाइज़ेशन थी वई त उहे पंहिंजे मुल्क वञनि न। इन में सिंधी पठाण जो बि फ़ाइदो आहे, सिंधियुनि जो फ़ाइदो आहे, उर्दू स्पीकिंग वारनि जो फ़ाइदो आहे। छो त ज़ाहिर आहे माण्हू घणा हूंदा त रोज़गार बि उन्हनि माण्हुनि में विराइबो, त हू वञी पंहिंजे मुल्क वञनि, इज़त सां मोकिलणु खपे। ऐं असां इहे जेके हितां जा रिसोर्सिस रोज़गार आहिनि, से सिंधी, उर्दू स्पीकिंग, मां कॾहिं कोन सिंधी उर्दू स्पीकिंग ऐं लोकल पठाण खे मिलणु खपनि। इहा ग़लति फ़हमी जेका केरु फैलाए थो, इहा शरंगेज़ी आहे। सिंधी ऐं पठाण मुस्तक़िल तौर ते जॾहिं खां पाकिस्तान ठहियो आहे गॾु रहिया आहिनि, बन जे ख़िलाफ़ बनियुनि जे ख़िलाफ़ तहरीक में गॾु रहिया आहिनि। हींअर बि गॾु आहियूं, पोइ बि गॾु हूंदासीं। ठीकु नाज़रीन, हीउ अॼु प्रोग्राम
ईंदड़ प्रोग्राम मुलाक़ात थींदी।